अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असां मजमूई तौर ते दुनिया जी सियासी, इक़्तिसादी ऐं समाजी जेके इशूज़ आहिनि उनखे डिस्कस कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उन में सभ खां अॻु में शुरूआति कंदासीं शाम जी सूरतहाल में, जिते अमरीका ऐं रूस जी पुरज़ोर मुदाख़लत खां पोइ उते जंगबंदी जो जेको आहे उहो ऐलान कयो वियो आहे। गॾोगॾु प्रोग्राम में शामिल कंदासीं तुर्की जे वज़ीर आज़म सदर सां इख़्तिलाफ़नि खां पोइ इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो आहे। प्रोग्राम में टी रिपोर्ट शामिल कंदासीं। लंडन में मेयर जी चूंडनि बाबति जेको हिन वक़्तु उते खटंदड़ उम्मीदवार आहे ऐं उते जेका सरगर्मियूं कीअं रहियूं मेयर जी चूंडनि दौरान, उन हवाले सां बि प्रोग्राम में रिपोर्ट शामिल कंदासीं। प्रोग्राम में असां चौथी रिपोर्ट शामिल कंदासीं उत्तर कोरिया जे हवाले सां, जिते हुकुमरान पार्टी जो अहम इजलास थियो आहे। गॾोगॾु प्रोग्राम जे आख़िर में ज़िक्र कंदासीं अमरीका में सदारती चूंडनि जे हवाले सां। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं शाम जी सूरतहाल खां, जिते अमरीका ऐं रूस जी पुरज़ोर मुदाख़लत खां पोइ हल्ब में जेके शदीद झड़पूं थियूं उन जे नतीजे में जेके 70 माण्हू उते मारिजी विया, उन खां पोइ उते आरज़ी जेको आहे जंगबंदी जो ऐलान कयो वियो आहे। मजमूई तौर ते जेका शाम जी सूरतहाल रही आहे उन में गॾियल क़ौमुनि पारां जेके ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि, उन हवाले सां गॾियल क़ौमुनि ख़बरदार कयो आहे त अगरि अमुन मुआहिदो या जंगबंदी जो जेको मुआहिदो कयो वियो हो उन में अगरि नाकामी थींदी त तमामु वॾी तबाही थींदी। الله أكبر. حط صدري جسمك جبهة الشر. الله أكبر. रूस जी वज़ारत जो चवणु आहे त शाम जे शहर हल्ब में जंगबंदी में 3 ॾींहनि जी वाध कई वई त जीअं सूरतहाल खे वधीक ख़राब थियण खां बचाए सघिजे। शाम जी सरकारी फ़ौज ॿिनि हफ़्तनि ताईं जारी रहंदड़ झड़पुनि खां पोइ जंगबंदी जो ऐलान कयो हो। उन झड़पुनि जे नतीजे में लॻभॻि 300 खां वधीक आम शहरी मारिजी विया। हुकूमती फ़ौज ऐं शिदत पसंद तंज़ीम अलक़ाइदा जे ग्रुप अल नसरा फ्रंट जे विड़हाकनि विच में थियल झड़पुनि में काफ़ी जानी नुक़सान थियो। हुकूमत ऐं बाग़ी ग्रुपनि विच में थियल झड़पुनि खां अॻु गॾियल क़ौमुनि ख़बरदार कयो हो त जेकॾहिं जंगबंदी जो मुआहिदो नाकाम थियो त वॾी तबाही थींदी, जंहिंसां 4 लख माण्हू बेघर थी तुर्की जी सरहद जो रुख कंदा। फ्रांसीसी ख़ाबरू इदारे AFP मूजिब शाम में बरतानिया बाबति इंसानी हक़नि ते नज़र रखंदड़ तंज़ीम सेरेबियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स जो चवणु हो त झेड़े में अल नसरा फ्रंट ऐं संदसि इतिहादिन जे हिकु मक़ामी कमांडर समेत घटि में घटि 43 वेढ़ाक, जॾहिं त शामी फ़ौजी ऐं संदसि हामी मलेशिया जा 30 कारकुन मारिजी विया। शाम में आरज़ी जंगबंदी जे ऐलान खां पोइ बि गैर यकीनी वारी सूरतहाल आहे। इन ॾस में अमरीकी परॾे वज़ीर जॉन केरी शामी सदर बशारुल असद खे ताकीद कई त हू फ़ौज ज़रिए मुल्क में हलंदड़ जंग खे ख़त्म नथो करे सघे। जॉन केरी जो चवणो त जेकॾहिं शामी हुकूमत फेबरवरी में थियल अमुन मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई त सख़्त रद्द अमल साम्हूं ईंदो। जॾहिं त गॾियल क़ौमुनि जे सफ़ीर स्टीफन डी मस्तूरा सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे सरगई लॉरफ जो चवणो हो त रूस अमरीका ऐं गॾियल क़ौमुनि सां मिली करे कमु जारी आहे त जीअं मुल्क में अमुन क़ाइमु थी सघे। आलमी ताक़तुनि जी अमुन कोशिशुनि सां का ख़ातिर ख़्वाह कामयाबी त न मिली सघी आहे, तंहिं बावजूद कोशिशूं हलंदड़ आहिनि। शाम में वधंदड़ जंगी कार्रवाइनि जे नतीजे में अमरीका ऐं रूस पंहिंजो पंहिंजो असर रसूख़ इस्तेमाल कंदे मामले जे हल लाइ गॾियल कोशिशूं त करे रहिया आहिनि। हाणे ॾिसिजे त आरज़ी जंगबंदी खां पोइ मुल्क में हलंदड़ वेढ़ में केतिरी माठार अची सघे थी। الله أكبر. حط صدري جسمك جبهة الشر. الله أكبر. नाज़रीन, शाम जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। शाम में जेका हिन वक़्तु सूरतहाल आहे उन खां पोइ गॾियल क़ौमुनि अमरीका ऐं रूस पारां जेके कोशिशूं हलंदड़ आहिनि त जीअं शाम में अमुन जेको आहे उहो बहाल थी सघे, पर हिन वक़्त ताईं जेका सूरतहाल उते असां ॾिसूं पिया उनमें हिन वक़्त ताईं असांखे का ख़ातिर ख़्वाह कामयाबी नज़र नथी अचे। हाणे ॾिसिजे त ईंदड़ वक़्त में गॾियल क़ौमुनि ऐं अमरीका ऐं रूस जी मुदाख़लत खां पोइ ॾिसिजे त शाम जी सूरतहाल में जेको अमुन आहे उहो हिन वक़्तु जेको आहे उहो ख़्वाब बणियल आहे और सूरतहाल किथे थी बीहे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं तुर्की जे वज़ीर आज़म पारां जेको इस्तीफ़ा जो ऐलान कयो वियो आहे। नाज़रीन, तुर्की जे वज़ीर आज़म सदर सां इख़्तिलाफ़नि खां पोइ इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो आहे, जॾहिं त नए वज़ीर आज़म जी चूंड जे लाइ 22 मई ते पार्टी जो इजलास बि तलब कयो वियो आहे। नाज़रीन, इख़्तिलाफ़नि जूं जेके ख़बरूं हुयूं उहे गर्दिश कनि पियूं, जॾहिं त इहा बि ॻाल्हि ज़रियनि पारां ॼाण मिली हुई त सदर ऐं वज़ीर आज़म जे हवाले सां जेके इख़्तिलाफ़ आहिनि उनमें सभ खां जेको अहम मामिलो हुयो
त मुल्क जो सदर मुल्क में सदारती निज़ाम लागू करण चाहे पियो, जॾहिं त वज़ीर आज़म पारां इन निज़ाम के रद्द करण जे हवाले सां जे इख़्तिलाफ़ उहे उन्हनि वधीक ज़ोर पकड़ियो ऐं उन जे नतीजे में तुर्की जे वज़ीर आज़म पारां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। तुर्की जे वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो आहे। 2014 में रजब तैयब उर्दगान जी जॻह ते मुल्क जो वज़ीर आज़म ऐं जस्टिस एंड डेवलपमेंट पार्टी जी क़यादत संभालण खां पोइ अहिड़ियुनि ख़बरुनि जनम वरितो त अहमद दाऊद ओगलो ऐं रजब तैयब उर्दगान विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते इख़्तिलाफ़ ॾिठा विया। ज़रियनि मौजूदु वज़ीर आज़म अहमद दाऊद ओगलो मुबैना तौर ते पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे ऐं इन ॾस में हुन पंहिंजी पार्टी जो हंगामी इजलास पिणु तलब कयो। ज़रियनि मौजूदु अहमद दाऊद ओगलो हुकुमरान जमायत जे अॻवाननि सां मुशावरत खां पोइ पंहिंजे फ़ैसिले जो ऐलान कंदो। वाज़िर त ओगलो जे इस्तीफ़ा जो मामलो अहिड़े वक़्तु साम्हूं अची रहियो आहे जॾहिं तुर्की में सलामती बाबति ख़दशा वधीक तेज़ थियण लॻा आहिनि ऐं दाइश ऐं कुर्द बाग़नि पारां गुज़िरियल महीननि में केतिरनि ई पुरतशदुद कार्रवाइनि जे नतीजे में दर्जने शहरी मौत जो खाज बणिया। उर्दमान अगस्त 2014 में सदारत जो उहिदो संभालियो हो ऐं उन खां अॻु हू तक़रीबन हिक ॾहाके ताईं वज़ीर आज़म जे उहिदे ते फ़र्ज़ सरअंजाम ॾिना आहिनि। हुन पंहिंजे इक़्तिदारी दौर में पंहिंजी गिरफ़्त वधीक मज़बूत करण जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़दम खयां, पर हुन पंहिंजनि मुख़ालिफ़नि पारां सख़्त तनक़ीद खे पिणु मुंहुं ॾिनो। अहिड़ी सूरतहाल में अहिड़ियूं ख़बरूं पिणु गर्दिश करे रहियूं आहिनि त ओगलो जे इस्तीफ़ा ॾियण खां पोइ उहिदे लाइ नए वज़ीर आज़म तौरु कुझु उमीदवारनि में ट्रांसपोर्ट जे वज़ीर बिन अली यल्दिरम ऐं तवानाई जो वज़ीर बरात अलबारक मज़बूत उमीदवार तौरु आहिनि। बरात सदर जो नाठी आहे। तुर्की जे नए वज़ीर आज़म जी चूंड लाइ जस्टिस पार्टी जो इजलास 22 मई ते तलब कयो वियो आहे, जॾहिं त इहो इजलास वज़ीर आज़म जी कांग्रेस जी एग्ज़ीक्यूटिव कमेटी सां मुलाक़ात बाद रखियो वियो आहे। वज़ीर आज़म जे बारे में चयो पियो वञे त सदर उर्दगान तुर्की में सदारती निज़ाम आणणु चाहे थो, जॾहिं त वज़ीर आज़म उन निज़ाम जे ख़िलाफ़ आहे। पंहिंजी तक़रीर में वज़ीर आज़म दाऊद ओगलो जो चवणु हो त हू सदर उर्दगान जी हिमायत जारी रखंदो ऐं हुन खे कंहिं सां का शिकायत नाहे। वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा जे ऐलान खां पोइ तुर्की जे सदर संदसि मुआदनि ते तनक़ीद कई। तुर्की जे सदर रजब तैयब उर्दगान यूरोपी यूनियन खे चयो त तुर्की पंहिंजनि शहरनि लाइ यूरोप में वीज़ा खां सवाइ सफ़र जी इजाज़त जे बदिले में पंहिंजे मुल्क जे दहशतगर्दनि बाबति कानूननि में तब्दीली करण लाइ तयारु नाहे, जॾहिं त यूरोपी यूनियन जो चवणो हो त तुर्की खे दहशतगर्दी बाबति पंहिंजी तशरीह खे वाज़े करणो पवंदो। जेकॾहिं तुर्की चाहे थो त संदसि शहरनि खे यूरोप में वीज़ा खां सवाइ सफ़र जी सहूलियत ॾिनी वञे त खेसि इन बाबति गौर करणो पवंदो, छो त ॿिन्ही मुल्कनि विच में पनाहगीरनि जे बहरान बाबति मसइले जे हल लाइ इहो अमल मुआहिदे जो हिसो हो। तुर्की जे सदर पनाहगीरनि बाबति बयान वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा खां पोइ ॾिनो हो ऐं यूरोपी यूनियन सां इहो मुआहिदो अहमद दाऊद ओगलो तय कयो हो। नाज़रीन, तुर्की जे वज़ीर आज़म पारां इस्तीफ़ा ॾियण खां पोइ हिन वक़्तु मजमूई तौर ते जेका सूरतहाल आहे, तुर्की जे सदर पारां जेको वज़ीर आज़म जेको आहे यूरोपी यूनियन ऐं तुर्की जे विच में जेको पनाहगीरनि बाबति मुआहिदो कयो हो, उन ते बि इख़्तिलाफ़ साम्हूं अचनि पिया। हाणे ॾिसिजे त वज़ीर आज़म पारां जेके मुआहिदा कया विया उन ते सदर पारां हाणे कहिड़ो स्टैंड वरितो वञे थो। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं लंडन में मक़ामी काउंसलर्स ऐं मेयर जी चूंडुनि बाबति अहम रिपोर्ट जे हवाले सां। नाज़रीन, लंडन में मक़ामी काउंसलर्स ऐं मेयर जी चूंड थी, जंहिंमें लेबर पार्टी जो सादिक ख़ान लंडन में पहिरियों मुस्लमान मेयर तौरु चूंडिजी चुको आहे, जॾहिं त कंज़र्वेटिव पार्टी जो ज़िग गोल्ड स्मिथ हाराए वियो आहे। नाज़रीन, मेयर जी चूंड खां पोइ मजमूई तौर ते लंडन जे मेयर वटि कहिड़ा अख़्तियार हूंदा ऐं उन जी सियासी सघ केतिरी हूंदी, इन अहम इशूज़ ते ॾिसंदासीं ही रिपोर्ट। लंडन में थियल मेयर जी चूंड में कामयाबी हासिल कंदड़ सादिक ख़ान उहिदे जो कसम खणी वरितो। सादिक ख़ान पंहिंजे उहिदे जो कसम हिकु मज़हबी तक़रीब में खयो, जंहिंमें शहर जी अहम शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। मेयर जी चूंड में कामयाबी खां पोइ सादिक ख़ान ख़िताब कंदे चयो त हुन इहो कॾहिं तसवुर बि न कयो हो त लंडन जो मेयर थी सघंदो। हुन तक़रीब में समूरनि लंडन वासियुनि जे मेयर थियण जो वाइदो पिणु कयो। संदसि चवणो त चूंड मुहिम तमामु तकरारी रही, तंहिं बावजूदि संदसि कामयाबी ते हू फ़ख़्रु महसूसु करे थो। संदसि चवणो त लंडन वारनि ख़ौफ़ बजाए उमीद जी चूंड कई ऐं हिन शहर में ख़ौफ़ जी सियासत खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। सादिक ख़ान 13,10,143 वोट हासिल कया। सादिक ख़ान जी फतह खां पोइ लंडन में 8 सालनि खां हलंदड़ कंज़र्वेटिव पार्टी जो राज ख़तम थी चुको आहे। लंडन में मक़ामी काउंसलर्स ऐं मेयर जी चूंड थी, जंहिंमें लेबर पार्टी जे सादिक ख़ान खे वाज़े अक्सरियत हासिल थी। शहर जी 14 काउंसलर्स जे नतीजनि खां पोइ सादिक ख़ान खे
कंजर्वेटिव पार्टी जे ज़ेक गोल्डस्मिथ ते सरसी हासिल थी। लंडन जे मेयर लाइ वोटनि जी ॻड़प शहर में ठाहियल 3 ख़ुसूसी मरकज़नि में कई वई। मेयर लाइ मैदान में कुल 12 उम्मीदवार हुआ, जिन में असुल मुक़ाबलो लेबर पार्टी जे सादिक खान ऐं कंजर्वेटिव पार्टी जे ज़ेक गोल्डस्मिथ विच में थियो। लेबर पार्टी असेंबली में अक्सरियती पार्टी तौर उभरी आहे ऐं पार्टी 11 काउंसिल्स मां 9 सीटूं हासिल करे वरितियूं आहिनि। वोटनि जी कुल तादाद में 43% लेबर पार्टी खे वोट मिलिया, जॾहिं त कंजर्वेटिव पार्टी जे हिसे में 31% वोट पिया ऐं ग्रीन पार्टी 3 नंबर ते रही। मेयर जी चूंड लाइ टर्न आउट 45% रहियो, जेको 2012 में थियल चूंडुनि जी भेट में 7% वधीक टर्न आउट ॾिठो वियो। लंडन जे समूरनि काउंसलर्स में चूंड नतीजनि में 2012 जी भेट में का सियासी तब्दीली न ॾिठी वई, सिवाइ मर्टन ऐं वॉन्डर्स वर्थ, जिते लेबर पार्टी कंजर्वेटिव पार्टी खे शिकस्त ॾिनी। लंडन जे मेयर खे ट्रांसपोर्ट, पुलिस, माहौलियात, हाउसिंग ऐं प्लानिंग जहिड़नि अहम शोबनि में मुकमल अख्तियार हासिल हूंदा ऐं लंडन असेंबली जा मेंबर मेयर जी पॉलिसियुनि ते नज़र रखंदा। लंडन शहर जी असेंबली ग्रेटर लंडन अथॉरिटी जी बजट जी पिण मंज़ूरी में अहम किरदार अदा कंदी आहे। मेयर जी पॉलिसियुनि खे लंडन असेंबली रद्द करण जा अख्तियार रखे थी ऐं मुक़रर थियल बजट में तरमीम पिण करे सघे थी ऐं उन तरमीम लाइ असेंबली में 2/3 जी अक्सरियत सां मेंबर तरमीम करण जो अख्तियार रखनि था। शेफील्ड में ख़िताब कंदे लेबर पार्टी जे अॻुवाण जेरमी कॉर्बिन जो चवणु हो त कंजर्वेटिव पार्टी जे उम्मीदवार ज़ेक गोल्डस्मिथ सादिक खान ख़िलाफ़ किरदार कुशी जी मुहिम शुरू कई ऐं खेसि शिदत पसंदनि सां ॻंढण जी कोशिश कई वई, जंहिंसां लेबर पार्टी खे फ़ाइदो हासिल थियो। संदसि चवणु हो त कंजर्वेटिव पार्टी पारां चूंड मुहिम में जेका गैर अख़लाक़ी ॿोली इस्तेमाल कई वई ऐं सादिक खान खे बदनाम करण जी कोशिश कई वई, तंहिं चूंडुनि ते वॾो असर विधो। संदसि चवणु हो त उन नाकारी प्रोपेगेंडा जे रद्द अमल में माण्हू घरनि खां निकिता ऐं सादिक खान खे वोट ज़रिए कामयाब कयो। लंडन जे मेयर जी चूंड में कामयाब थियल उम्मीदवार ज़ाती हैसियत में बर्तानिया जो सभ खां वॾी सियासी ऑफिस जो सरबराह मुक़रर थींदो। नाज़रीन, लंडन में मकामी काउंसलर जे मेयर खां पोइ जेका हिन वक़्तु सूरतहाल बीठी आहे, लेबर पार्टी जो सादिक खान पहिरियों मुस्लमान मेयर तौर जेका लंडन में उहो चूंडी चुको आहे, जॾहिं त कंजर्वेटिव पार्टी पारां जेका चूंड मुहिम में संदसि किरदार कशी कई वई, उन जी भेट में जेको वोटिंग जो जेको टर्न आउट उहो सुठो रहियो ऐं सादिक खान खे शायदि इन समूरी जेका किरदार कशी या उन जी हवाले सां जेके सख़्त लफ़्ज़ उन जे ख़िलाफ़ ॻाल्हाया विया, उन जे बदिले शायदि उनखे वधीक वोट मिलिया आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम में आलमी मौज़ूअनि ते वधीक रिपोर्ट्स बि शामिल कंदासीं, पर हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं उत्तर कोरिया जे हवाले सां। नाज़रीन, उत्तर कोरिया जी हुक्मरान पार्टी वर्कर्स पार्टी जो गैर मामूली इजलास 36 सालनि खां पोइ पहिरियों भेरो थियो आहे, जॾहिं त उत्तर कोरिया जे सरबराह पारां इजलास में मुस्तक़बिल जी हिकमत अमली जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई हुई, जॾहिं त अमरीकी पड़ी वज़ारत जे तर्जुमान मार्क टोनर जो चवणु आहे त उत्तर कोरिया अगरि जेकॾहिं ख़िते में अमून इस्तेहकाम जे हवाले सां को बि क़दम खणंदो त अमरीका उन जी आजियां कंदो। उत्तर कोरिया जी हुक्मरान जमात जो गैर मामूली इजलास थियो। उत्तर कोरिया जी हुक्मरान जमात वर्कर्स पार्टी जो 36 सालनि में सभ खां वॾो अहम इजलास थियो। इजलास में मुल्क जे सरबराह किम जोंग इन पंहिंजी मुस्तक़बिल बाबति हिकमत अमली जो ऐलान कयो। प्योंगयांग में इजलास जी कवरेज लाइ ईंदड़ परॾेहिनि खे फौरी तौर ते इजाज़त न ॾिनी वई। अमरीका ऐं उन जा एशियाई इतिहादी मुल्क उन इजलास जे हवाले सां ॿेट नुमा कोरिया जी सूरतहाल लाइ राब्ते में रहिया। इन इजलास बाबति वॉशिंगटन जो ख़्याल हो त उत्तर कोरिया उन मौक़े ते मीज़ाइल या जौहरी तजुर्बो बि करे सघे थो। अमरीकी पड़ी वज़ारत जे तर्जुमान मार्क टोनर जो चवणु हो त हू उत्तर कोरिया ते दबाव विझण जे तरीक़नि ते गौर करे रहिया आहिनि। गॾोगॾु हू उत्तर कोरिया सां ॻाल्हियुनि लाइ बि तयार आहिनि त जीअं कोरिया जी सलामती बहाल रही सघे। वाज़िर त प्योंगयांग गुज़िरियल महीननि में कुझु बैलिस्टिक मीज़ाइल जा तजुर्बा कया हुआ, जॾहिं त जनवरी में हुन चोथों जौहरी तजुर्बो कयो हो। अमरीकी पड़ी वज़ारत जे तर्जुमान जो चवणु हो त उत्तर कोरिया जी हुकूमत पारां चिकताण खे घटाइण लाइ वरतल कंहिं बि कोशिश जी हू आजियां कंदा। अमरीका जी नेशनल इंटेलिजेंस जे डायरेक्टर जेम्स कैल्पर हलंदड़ हफ़्ते सियोल जो दौरो कयो।
जिते हुन ॾखण कोरिया जे बचाव वारे वज़ीर मिन को सां मुलाक़ात करे मुल्की सलामती वारनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई। उन मुलाक़ात में उत्तर कोरिया पारां इम्कानी 5 जोहरी तजुर्बे ते पिणु गौर वीचार कयो वियो। वाज़े रहे त उत्तर कोरिया अहिड़ियूं धमकियूं ॾींदो रहियो हो त हू हिकु वधीक जोहरी तजुर्बो कंदो, जॾहिं त हुन ऐलान बि कयो हो त हू अमरीका ऐं ॾखण कोरिया ते जोहरी हमला करण जी शुरूआत पिणु करे सघे थो। उत्तर कोरिया के हवाले से रिपोर्ट तव्हां ॾिठी। गैर मामूली इजलास में थियल फैसलनि ते ॾिसिजे त हाणे उत्तर कोरिया के सरबराह पारां अमल दरामद केतिरो यकीनी बणाए सघे थो ऐं जेको एटमी धमाके जो जेको ऐलान कयो वियो आहे उन खां पोइ मजमूई तौर ते अमेरिका ऐं ॾखण कोरिया पारां सख़्त ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे, जॾहिं त इन समूरे मामले खे ख़तमु करण लाइ ॻाल्हियुनि जी शुरूआत करण जो बि इशारो ॾिनो वियो आहे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमेरिका में सदारती चूंडनि जे हवाले सां। नाज़रीन, अमेरिका में सदारती चूंडनि जे हवाले सां गहमा गहमी अञा ताईं बरक़रार आहे, पर मजमूई तौर ते ॿिन्हिनि पार्टियुनि पारां जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जी सूरत हाल वाज़े थी चुकी आहे। रिपब्लिकन पार्टी पारां डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक पार्टी पारां हिलरी क्लिंटन वाज़े तौर ते सरसी हासिल करे चुकी आहे ऐं ईंदड़ वक़्त में इन्ही ॿिन्ही उम्मीदवारनि में सदारती चूंड में अहम मुक़ाबिलो साम्हूं ईंदो। सदारती उम्मीदवारनि जी नामज़दगी लाइ इंडियाना में थियल प्राइमरी चूंडनि में रिपब्लिकन पार्टी जे डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक उम्मीदवार बर्नी सैंडर्स कामयाबी माणी। ट्रंप टेक्सास जे सेनेटर टेड क्रूज़ खां 2 वोट हासिल कया, जिन लाइ रियासत इंडियाना मां खटणु तमामु अहम हो। ट्रंप 53% वोट हासिल कया, जॾहिं त टेड क्रूज़ खे 37% वोट मिलिया ऐं जॉन कैसक खे 7% वोट मिलिया। टेड क्रूज़ सदारती नामज़दगी जी डोड़ मां हथ खणण जो ऐलान कयो। हुन समूरनि हामियुनि जा थोरा मञीदे खेनि इंतिहाई मुहिब वतन करार ॾिनो। ओहायो जे गवर्नर जॉन कासेज मुक़ाबले में तमामु पोइते रहियो, पर उन जे तर्जुमान जो चवणु हो त हू डोड़ खां ॿाहिरि न थींदो। इंडियाना रियासत मां कामयाबी जो मतिलबु इहो निकितो त ट्रंप खे 57 डेलीगेट्स जी हिमायत हासिल थी चुकी आहे। ट्रंप इंडियाना मां कामयाबी खे शानदार फतह करार ॾिनो ऐं हुन टेड क्रूज़ खे मुबारकूं ॾींदे चयो त नामज़दगी हासिल करण लाइ समूरनि 15 उम्मीदवारनि सां सख़्त मुक़ाबिलो रहियो। उन मौके ते ट्रंप पार्टी में इतिहाद जी दरख़्वास्त पिणु कई। I will never send our finest into battle unless necessary, and I mean absolutely necessary, and will only do so if we have a plan for victory with the capital V. Well, I think the only card she has is the woman's card. She's got nothing else going. And frankly, if Hillary Clinton were a man, I don't think she'd get 5% of the vote. Standing behind Trump, New Jersey Governor Chris Christie and his wife Mary Pat. Look at her reaction as Trump attacks Clinton. The only thing she's got going is the woman's card. And the beautiful thing is, women don't like her, okay? And look how well I did with women tonight, okay? डेमोक्रेट्स लाइ वर्मोंट मां बर्नी सैंडर्स 53% वोट हासिल कया। सैंडर्स खे इंडियाना मां कामयाबी बावजूद डेलीगेट्स जे अददनि में हिलरी क्लिंटन खे बरतरी हासिल आहे ऐं डेलीगेट्स जी तादाद जे हिसाब सां बर्नी सैंडर्स कॾहिं बि डेमोक्रेटिक पार्टी जो उम्मीदवार नथो बणिजी सघे। अमेरिका में सदारती उम्मीदवार जी नामज़दगी लाइ सूरतहाल हाणे काफ़ी वाज़े थी चुकी आहे। रिपब्लिकन पार्टी जो डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेट पार्टी जी हिलरी क्लिंटन विच में मुस्तक़बिल में सदारती उम्मीदवार तौर मुक़ाबिलो थींदे नज़र अचे पियो। मजमूई तौर ते क्लिंटन खे ट्रंप ते लॻभॻि 6% शरह जी बरतरी हासिल आहे, जेका शरह 2009 खां 2013 ताईं मुल्क जी आला तरीन सिफ़ारतकार रही चुकी आहे, जॾहिं त ट्रंप कंहिं वक़्तु टेलीविज़न में रियलिटी शो जी मेज़बानी करे चुको आहे, जंहिं कॾहिं बि कंहिं अवामी उहिदे ते कमु न कयो आहे। हिकु सर्वे मुताबिक़ चूंडुनि में हिलरी क्लिंटन मुल्क जी पहिरीं सदर औरत थी सघे थी, जेका ट्रंप खे शिकस्त ॾियण में कामयाब थी सघे थी।
to say, it's my husband. With your help, we're going to come back to Philadelphia for the Democratic National. With the most votes and the most pledged delegates. And we will unify our party to win this election and build an America where we can all rise together. An America where we lift each other up instead of tearing each other down. So we need you to keep volunteering, keep talking to your friends and neighbors. Please join the more than 1.1 million people who've already contributed at HillaryClinton.com. Look, I know there are still too many barriers holding too many Americans back. But despite what other candidates say, we believe in the goodness of our people and the greatness of our nation. And if anyone doubts that, just let them travel across this country, as I've done in this campaign the past year, hearing people's stories, learning about their struggles. Listen to the quiet determination of the working parents I met last week in Jenkintown, Pennsylvania. They are... CNN जी रिपोर्ट मुताबिक़ क्लिंटन जी मक़बूलियत जी शिरा 54 सैकड़ो जॾहिं त ट्रंप खे 41 सैकड़ो मक़बूलियत हासिल आहे। अमरीकी तजिया निगारनि जो चवणु हो त हिलरी क्लिंटन सदारती चूंडनि लाइ मशहूर रही आहे, जॾहिं त हिकु रिपोर्ट मूजिब खे सदारती चूंड में कामयाबी लाइ मुल्क जी 50 रियासतुनि मां नवंबर जी क़ौमी चूंड दौरान खेसि ट्रंप जे ख़िलाफ़ रुगो 20 रियासतुनि में कामयाबी हासिल करणी पवंदी, जॾहिं त गुज़िरियल 6 सदारती चूंडनि दौरान वोटर्स 19 रियासतुनि में हमेशा डेमोक्रेटिक उम्मीदवारनि खे वोट ॾिनो आहे। नाज़रीन, अमेरिका में सदारती चूंडनि जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते CNN पारां जेका सर्वे उते कराई वई हुई अमेरिका में, उन रिपोर्ट जे नतीजे में इहा शइ साम्हूं आई आहे त हिलरी क्लिंटन जेका आहे उहा मुल्क जी सदर लाइ अहम उम्मीदवार तौर साम्हूं आहे ऐं अमेरिका जी अवाम लाइ उहा फेवरेट आहे। नाज़रीन, प्रोग्राम में रिपोर्ट्स तव्हां ॾिठियूं। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम में कुझु नवनि मौज़ुनि सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।